सक़रंड में टाउन कमेटी पारां कमशनर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसिन अली शाह के संदसि कारकर्दगी ते मञता शील्ड ॾिनी वई। हुन सिलसिले में टाउन कमेटी में तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें मौजूद शख़्सियतनि, काउंसलरनि ऐं सहाफ़ियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते टाउन कमेटी सक़रंड जे चेयरमैन सैयद मोहम्मद मुनीर शाह ॻाल्हाईंदे चयो त कमशनर सैयद मोहसिन अली शाह सदाईं हर क़िस्म जो सहकार कयो आहे, जंहिंजी मुशावरत सां 4 साल ख़ैरख़ूबी सां गुज़री विया। जॾहिं बि ज़रूरत पई कमशनर मददगार रहियो। कमशनर सैयद मोहसिन शाह चयो त जेतिरो वक़्तु बि हिन डिवीज़न में थियो आहे, सैयद मुनीर शाह खे सदाईं मुतहरिक ॾिठो आहे। संदसि 4 सालनि जी कारकर्दगी जेका ॿुधी आहे ऐं हींअर जेका ॾिठी आहे, सा इत्मिनान जोगी रही आहे। शहर लाइ संदसि ख़िदमतूं तारीख़ में लिखियूं वेंदियूं। हुन चयो त सैयद मुनीर शाह पारां हिन बिल्डिंग जो तोहफ़ो पिणु यादगार रहंदो। उन खां अॻु कमशनर खे शील्ड पेश कई वई, जॾहिं त वाइस चेयरमैन नूर अहमद लाखो पारां खेसि अजरक ओढ़ाई वई। आख़िर में कमशनर सैयद मोहसिन शाह, असिस्टेंट कमशनर मोहम्मद सलीम जतोई, चेयरमैन सैयद मोहम्मद मुनीर शाह ऐं वाइस चेयरमैन नूर अहमद लाखो टाउन कमेटी सक़रंड जे मुख़्तलिफ़ शोबनि जो पिणु मुआइनो कयो। तक़रीब दौरान सिंध जे नामियारे तारीख़दान माणक मल्हा पंहिंजा लिखियल 2 किताब चाहुनि जो दौड़ो ऐं सक़रंड शहर तारीख़ जी रोशनी में कमशनर के तोहफ़े तौर पेश किया।